नाज़रीन ख़बर आहे घोसपुर मां नारायण नाज़ ऐं आतिफ़ हुसैन बिजाणी जी रिपोर्ट मूजिब घोसपुर भरिसां जमाल करमपुर थाणे जी हद पार्को पंपिंग स्टेशन लॻ बया बिरादरी जे मुबैना हथियारबंद नाथा मारिजी वियल ॻोठ वकील अब्दुल समद बिजाणी वासी पंटीहनि वेरनि जे अली अकबर उर्फ़ गोरो शेख जो लाश वारसनि घोसपुर जे मेन इंडस हाईवे ते रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे जी अॻुवाणनि मोहम्मद अज़ीम शेख, शेरल शेख, नियाज़मन शेख ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त बया बिरादरी जे हथियारबंदनि नाहक असांजो माण्हू क़तल करे घर उजाड़े छॾियो आहे। असां मक़तूल जे कातरनि जी गिरफ़्तारी ताईं पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। ॿिए पासे धरणे सबबु ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं सवें गाॾियूं रोड जे ॿिन्ही पासनि खां बेहिजी वञण सबबु मुसाफ़िरनि खे सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे।